नाज़रीन, सकरण वेझो क़ौमी शाहरा ते ॿिनि मोटरसाइकिल में टक्कर जे नतीजे में हिकु ॼणो फौत ऐं हिकु ज़ख़्मी थी पियो आहे। इन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि रज़ा मोहम्मद सियाल। जी रज़ा मोहम्मद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सकण जे भरिसां क़ौमी शाहरा ते स्टॉप आहे मीर खान लिगारी। मोटरसाइकिल जो पाण में आम्हूं साम्हूं टक्कर थी पियो, जंहिंमें ॿ ॼणा अकबर खोसो ऐं वकील बागड़ी उहे ज़ख़्मी थी पिया, जिन खे हमदर्द फ्री एम्बुलेंस ज़रिए तहलका अस्पताल सकण आंदो वियो, जिते अकबर खोसे जी तबियत बिगड़ंदड़ हुई, जंहिंखे नवाब शाह रेफर करण लाइ मोकिलियो वियो, पर हुन दम धणी जे हवाले करे छॾियो। पोइ ज़रूरी कार्रवाई खां बाद लाश वारसनि जे हवाले कयो वियो। लाश ॻोठ पहुचण ते कोहराम मची वियो। जी रज़ा मोहम्मद, महिरबानी अवां जी।